उहो बि चयो त हिन मसइले जे टेक्निकी ऐं सियासी पासनि खे बि अलॻि अलॻि निशानदेही तमामु ज़रूरी आहे ऐं हीउ मसइलो उन सूरत में हल थी सघे थो जॾहिं सियासी पासे खे नज़रअंदाज़ कंदे टेक्निकी पासे ते ॻाल्हि ॿोल कजे। ब्लेक जी ख़्वाहिश हुई त हिकु अहिड़ो ग्रुप ठाहियो वञे जेको उन ॻाल्हि खां कतई नज़र त तारीख़ी लिहाज़ सां सिंधु तास जा हक़ कंहिं वटि हुया उन सवाल जो जवाबु ॻोल्हे सघे त सिंधु तास जे पाणीअ खे कहिड़ी रीत बहितर अंदाज़ में इस्तेमालु करे सघिजे थो। उन वर्किंग ग्रुप लाइ बैंक जी सलाह हुई त ॿिन्ही मुल्कनि समेत वर्ल्ड बैंक जे इंजीनियर्स ते मुश्तमिल हुजे। उन खां सवाइ वर्ल्ड बैंक जी टीम सलाहकार कमेटी जे तौरु ॻाल्हि ॿोल जे अमल खे तेज़ करण ऐं सलाह ॾियण जी पाबंद हूंदी। भारत पाकिस्तान ऐं वर्ल्ड बैंक जे माण्हुनि ते मुश्तमिल उन वर्किंग ग्रुप जो पहिरियों इजलास मई 1952 धारा वाशिंगटन में थियो, जंहिंमें ॻाल्हियुनि करण जे लाइ जिन बुनियादी नुक़्तनि ते इतफ़ाक़ थियो से हिन रीत हुया। पहिरियों मजमूई तौरु वाटर सप्लाई जो अंदाज़ो, ॿियों ॿिन्ही मुल्कनि जी आबादी जे क़ाबिल एराज़ीअ ऐं उन जे लाइ पाणीअ जी मिक़दार जो अंदाज़ो, टियों ॿिन्ही धुरियुनि पारां एदादो शुमार ऐं ज़रूरी सर्वे करणु, चौथों लागत जो अंदाज़ो ऐं मसइलनि जे हल लाइ कई वेंदड़ तामीर जे लाइ शेड्यूल तयारु करणु। उन वर्किंग कमेटीअ जो नवंबर 1952 ऐं जनवरी 1953 धारा दहलीअ में इजलास थियो ऐं वर्ल्ड बैंक जे उम्मीदनि जो उबतड़ ॿई मुल्क पाणी जे हवाले सां कंहिं बि तजवीज़ खे क़बूल करण लाइ तयारु हुआ, न ई पंहिंजे मौक़फ़ खां पोइते हटण लाइ तयारु हुया ऐं न ई वर्ल्ड बैंक जे कंहिं सलाह खे मञण जे लाइ रज़ामंद हुया। पाकिस्तान जो चवणु हुयो त हू सिंधु दरिया मां वहंदड़ तमामु रस्तनि जो हक़दार आहे ऐं भारतीय कंट्रोल में रहण सबबि पंजाब जे ज़रख़ेज़ ज़मीनुनि जो सहरा में तब्दील थियण जो ख़ौफ़ हुयो, जॾहिं त भारत जो चवणु हो त हू मुस्तक़बिल में पाणी जी विरासत लाइ माज़ीअ जी हक़ीक़त खे बुनियादु नथो बणाए सघे। भारत तजवीज़ ॾिनी त दरिया जे वहंदड़ मग़रबी पासनि वारनि रस्तनि ते पाकिस्तान जे हक़ खे मञियो वञे, जॾहिं त मशरक़ी रस्ता भारत जे हवाले कया वञनि। उन खां सवाइ भारत जी इहा बि ख़्वाहिश हुई त ओलहनि दरियाहनि मां बि 7% पाणी खेनि ॾिनो वञे। उन जे बदिले पाकिस्तान भारत खे ॾिनल दरियाहनि जे पाणीअ जी 30% जो मुतालबो करे छॾियो। इएं वर्ल्ड बैंक जे उम्मीदुनि जे ख़िलाफ़ टेक्निकी बुनियादनि ते हल थींदड़ मामिलो हिकु भेरो ॿीहर सियासी मुखालफ़त जे वर चढ़ण लॻो। अहिड़े बेस जल्द ई वर्ल्ड बैंक खे परेशान करे छॾियो। मुआहिदो त रहियो हिक तरफ़, ॿई मुल्क पाणी जी विरासत ते टेक्निकी पासनि ते बि मुतफ़िक़ थियण लाइ तयारु न हुया। वर्ल्ड बैंक ॿिन्ही खां पाणी जी विरासत लाइ फार्मूले जी तयारी लाइ तजवीज़ूं घुरियूं, तॾहिं बि ॿिन्ही जे मौक़फ़ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हो। भारतीय फार्मूले में हर साल 29 मिलियन एकड़ फुट भारत जॾहिं त 90 मिलियन एकड़ फुट पाणी पाकिस्तान खे ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई, जॾहिं त पाकिस्तान ॿिन्ही फार्मूले में भारत खे 15.5 जॾहिं त पाकिस्तान खे 102.5 मिलियन एकड़ फुट पाणी ॾियण जी तजवीज़ पेश कई वई। 2 सालनि ताईं जारी रहंदड़ बहस मुबाहिसनि खां पोइ आख़िरकार 1954 में वर्ल्ड बैंक उन मामले खे पंहिंजे किरदार खे वसी कंदे ॿिन्ही धुरियुनि जे विच में हिकु मनसूबो रखण जो इरादो कयो। वर्ल्ड बैंक जे पेश कयल मनसूबे जे हिसाब सां सिंधु दरिया जे ॿिनि वहंदड़ पासनि ओभर पासे वारनि रस्तनि याने रावी, ब्यास ऐं सतलज ते भारत जो हक़, जॾहिं त 3 ओलहनि पासनि ते याने सिंधु दरिया, जहलम ऐं चनाब ते पाकिस्तान जो हक़ मञिणो हो। तय कयल ओभरे पासे खां वहंदड़ रस्तनि ते पाकिस्तान खां ईंदड़ दरिया जेको ख़ुश्क थी वञण जी थोराईअ खे ख़तमु करण जे लाइ नवां डेम तयारु कया वेंदा ऐं वाहन जे निज़ाम खे वधीक वसअत ॾिनी वेंदी त जीअं ओभारे पासे वारे पाणीअ वारी थोराईअ खे पूरो करे सघिजे। उन तजवीज़ खे भारत ख़ुशीअ सां क़बूल करे छॾियो, छो त उहा तजवीज़ थोरी घणी उन जी पेश कयल तजवीज़ मूजिबि हुई। तंहिं करे पाकिस्तान उन खे क़बूल करण खां इनकार करे छॾियो। पाकिस्तान जो मौक़फ़ हो त न त उन तजवीज़ में तारीख़ी लिहाज़ खां पाकिस्तान जी सिंध तास ते हक़ खे मञियो वियो आहे ऐं न उन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो वियो आहे इन तजवीज़ सां पंजाब जो ओभारो पासो बंजर बणिजी वेंदो। वर्ल्ड बैंक जी ॾिनल तजवीज़ खे मंज़ूर थींदो ॾिसी भारत खे उन खां इनकार करण जो कोई दलील कोन हो, जॾहिं त पाकिस्तान मुतालबो कयो त पाणीअ जी विरासत पाकिस्तान जे ठहण खां अॻु वारे फार्मूले मुताबिक़ हुअणु घुरिजे। हाणे हीउ मामिलो कंहिं हद ताईं पाकिस्तान लाइ अना जो मसइलो बणिजी वियो हो, छो त उन मनसूबे खे क़बूल करणु माना पाकिस्तान पारां भारत जे अॻियां गोॾा खोॾणु हुयो।
तंहिं करे पाकिस्तान उन वर्किंग ग्रुप खे छॾे ॾियण जी धमकी ॾेई छॾी ऐं ईअं ही ॻाल्हियुनि ॿोलियुनि जो अमल तक़रीबन नाकामीअ जे दरवाज़े ते अची पहुतो। ॿिन्ही मुल्कनि पारां मां न मञा जे ज़िद जेतोणीकि डेडलॉक ऐं चङी ख़ासी मायूसी वारी कैफ़ियत पैदा करे छॾी ऐं ॿई मुल्क उन हक़ीक़त खां बि वाक़ुफ़ हुया त उन मसइले खे हल करण खां सवाइ हू अॻिते वधी नथा सघनि। उन लाइ हू ॿई उन मामले खे कंहिं मंतकी पुॼाणीअ ताईं पहुचाइण बि चाहिनि पिया। उन वक़्तु पाकिस्तान जी मीडिया जो किरदार बि ॾाढो अहमियत वारो हुयो। मीडिया में अहिड़ियूं ख़बरूं नशर कयूं पई वयूं ॼण उहो ॻाल्हियुनि जो अमल हिक तरफ़ खां ख़तम थी चुको आहे ऐं ॿई मुल्क पाणी जे मसइले ते हिक ॿी जंग करण लाइ तयार आहिनि। तोणी जो पाकिस्तानी हुकूमत भारत सां जंग लाइ हरगिज़ तयार न हुई। ॿिए पासे खां भारतीय ऑफिसरशाही ऐं सियासी क़यादत मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि ते गौर फ़िक्र में रुधल हुई। सो उन ते एसिताईं अमल करणु मुमकिन कोन हो जेसिताईं सिंध तास जी विरासत जो को हतमी फ़ैसिलो न पियो थिए। ज़रई तरक़ियाती मनसूबा नमन आबी गुज़रगाह जा मोहताज हुया ऐं उन जे करे बि हिन मसइले जो हल कढणु ज़रूरी हो। इहा ई मजबूरी डिसंबर 1954 धारा ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हि ॿोल जी प्लेटफॉर्म ते खणी आई ऐं वर्ल्ड बैंक पारां इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण वारे मनसूबे खे ॻाल्हियुनि लाइ बुनियादु बणायो वियो ऐं ॻाल्हियुनि जो अमल शुरू थियो जेको 6 सालनि ताईं जारी रहियो। उन दौरान मुख़्तलिफ़ मरहलनि में ॿई धुरियूं ज़रे घटि डेडलॉक ताईं पहुता पर पोइ जल्दी ई ॿई मुल्क हिक ॿिए जे मौक़िफ़ खे मञे वेठा। ॻाल्हियुनि जे अमल में बहस हेठि ईंदड़ हिकु अहम मामिलो ओभारे पासे वहंदड़ आबी गुज़रगाहनि खे भारत खे ॾियण सबबि पाकिस्तान में पाणी जी ज़रूरत खे पूरो करण जे लाइ तामीर थींदड़ शाखुनि नवनि वाहन ऐं ज़ख़ीरो करण जी सहूलियत जे लाइ डेमुनि जी तामीर जे लाइ फंड्स वठणु हो। उन हवाले सां वर्ल्ड बैंक तजवीज़ ॾिनी त उन जे लाइ फंड्स भारत ॾे ऐं भारत वरी ईअं करण खां इनकार करे छॾियो जंहिं ते वर्ल्ड बैंक मुतबादिल मनसूबो पेश कयो जंहिं मुताबिक़ ॿिया मुल्क जिन में सरे फ़हरिस्त अमेरिका ऐं बरतानिया हुया उन मनसूबे जे लाइ फंड्स ॾियनि हा। ॻाल्हियुनि खे आख़िरी शिकिल ॾियण जी राह में हीअ आख़िरी रुकावट हुई जेका अमेरिका ऐं बरतानिया पारां मदद करण सां ख़तमु थी वई जंहिंखां पोइ आख़िरकार 1960 धारा हिन मनसूबे ते सयूं कयूं वयूं। ज़िक्र में आयल कमीशन हिकु अहिड़ी कमेटी ठाहिण जो फ़ैसिलो बि कयो जेका हिन मामले ते मुस्तक़बिल में थींदड़ मसइलनि खे हल करण लाइ सलाहूं ॾे। उन खां पोइ मनसूबे ते सयूं करण जो मरहलो आयो जंहिं लाइ भारतीय वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू ख़ुसूसी तौर पाकिस्तान में आयो। सिंध तास कमीशन ज़िक्र कयल खिते खे ॾिसण वाइसण अंग अखरनि जी मटा सटा ऐं मुख़्तलिफ़ माहिरनि जी सलाह मसलत जे रोशनी में पाणी जी विरासत खे बहितर करण जे लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश कंदो रहंदो आहे। हिन मनसूबे जे बुनियाद ते पाकिस्तान ऐं भारत खे पाबंद बणायो वियो आहे त हू दरिया ते कंहिं बि क़िस्म जी तामीर जेका ॿिए खे नुक़सानु पहुचाए तंहिंजे बारे में ॼाण ॾींदी ऐं अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी तामीर जी सूरत में उन हवाले सां हक़ीक़तूं ॿी धुरवट पेश कंदी। इख़्तिलाफ़नि जी सूरत में हिकु अणधुरी कमेटी मामले जो हल ॻोल्हींदी। हिन वक़्तु सिंध तास मुआहिदे जे हवाले सां जेकी ताज़ी सूरत हाल आहे ॿिन्ही मुल्कनि में तइ थियो हो त हू सिंध तास ते कंहिं बि क़िस्म जी तामीर जी सूरत में ॿी धुर खे उन बाबति इतलाह करण जी पाबंद हूंदी। लॻभॻि 15-20 सालनि ताईं ॿिन्ही मुल्कनि पारां उन मुआहिदे जी भरपूर अंदाज़ में पाबंदी कई वई पर पोइ भारत पंहिंजे ज़िद्दत वारे रवैये जो मुज़ाहिरो करणु लॻो ऐं उन कब्ज़े में आयल कश्मीर में कुझु अहिड़ा मनसूबा शुरू कया जो उन्हनि जे नतीजे में पाकिस्तान में ईंदड़ दरियाउनि जो बंजर थियण वारो ख़तरो वधी वियो। बघलियार डैम ऐं झेलम दरिया ते कशन गंगा प्रोजेक्ट शुरू करे छॾियो आहे जेको हिन मुआहिदे जी सरासर भञकड़ी आहे। पाकिस्तान में गुज़िरियल कुझु सालनि खां ईंदड़ ॿोरूं बि भारत जे उन भञकड़ी जो नतीजो आहिनि छाकाणि जो पाकिस्तान में दाख़िली सतह ते इंतिशार ऐं सूबनि विच में इतफ़ाक़ न हुअण करे नवनि डैमनि वारो मामिलो हल न पियो थी सघे। जॾहिं त बरसात जी सूरत में नदियूं ऐं नाला भरिजी वेंदा आहिनि तॾहिं भारत बि रावी सतलज में इज़ाफ़ी पाणी छॾींदो आहे जेको पंजाब सिंध सरहद में ॿोॾुनि जो सबबु बणिजंदो आहे।